अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। तव्हां कमु करे रहियो हूंदो आहियां त यासीन चवंदो आहे ॿाहिरि प्रोटेस्ट पियो हले, पोइ ॿाहिरि हलूं। पोइ असां पंहिंजी सोसाइटी मां निकिरंदा आहियूं त कुझु माण्हू असां सां गॾु हूंदा आहिनि। वसीम नगर चौक ते बीहंदा आहियूं त आस्ते आस्ते माण्हू पिया गॾु थींदा आहिनि। पोइ हज़ार जी तादाद में माण्हू गॾु थी वेंदा आहिनि। पोइ वेंदा आहियूं वाधूआ रोड ते। प्रोटेस्ट में औरतुनि बि हिसो वरितो ऐं सियासी ऐं समाजी पार्टियूं बि शामिल हुयूं। मीडिया वारा भाऊ खां इंटरव्यू वठंदा आहिनि त आउं बि उज़ेर खे चवंदो आहियां, बाबा इंटरव्यू ॾे, तव्हां बि प्रोटेस्ट में शामिल आहियो। पोइ असां अची वेंदा आहियूं वाधूआ रोड ते। पोइ जल्दी में वञी पुल जे मथां बीहंदो आहियां त ऐं ही सीन भरींदो आहियां। माशाल्लाह हज़ारनि जी तादाद में माण्हू शामिल हूंदा आहिनि ऐं ॿई रोड बाईपास ब्लॉक हूंदा आहिनि। अगरि तव्हां ही मुंहिंजो वीडियो हैदराबाद मां ॾिसो था त हिन प्रोटेस्ट में केरु केरु मौजूदु आहे त उहे कमेंट कंदा। पोइ हेठि लही ईंदा आहियूं त उज़ेर वेंदो आहे स्टेज ते, चवंदो आहे मुंहिंजो वीडियो ठाहियो। तव्हां हिन जो वीडियो ठाहींदो आहियां। पोइ हिनखे चवंदा आहिनि बाबा तकिरी कंदे छा? ही चवंदो आहे न, मूंखे यादि न आहे। पोइ थोरी देरि बीहंदा आहियूं हेठि। पोइ केतिरा ई माण्हू तकिर कंदा आहिनि त ही अथव मुंहिंजो बॉडीगार्ड यासीन, हिन सां मिलो। पोइ असां ईंदा आहियूं वापसी घर ते। रस्ते में सेफ समय जो मिली वेंदो आहे त उन सां मुलाक़ात कंदा आहियूं। माशाल्लाह सुठी तबियत वारा माण्हू हूंदा आहिनि। ही शाम जो सिजु लहण वारो मंज़र माशाल्लाह ख़ूबसूरत हुयो। अगरि ही तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हुजे त लाइक एंड सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।